जी अम्मा अदा हली परी नालो मुंहिंजो असांजी अर्ज़ु आहे साईं पगारे पीर साईं पगारे खे असांजो अर्ज़ु आहे हथ ॿधी अर्ज़ु था कयूं असांजो भाउ ग़रीब उन हथ बंदि लॻो पिया न मरणे जहिड़ो न पढ़णे जहिड़ो न किथे वञण जहिड़ो न्याणियूं ओधियूं सामाणियूं वेठियूं आहिनि मिट्री कयो वेठा आहियूं मिटूं माइटूं कोन किथे मोए जरे में नथो वञे ऐं केॾा ख़लीफ़नि में था वञूं त उते ख़लीफ़ा बि असांजी अदालतनि सां कंदा असां सां बेइंसाफ़ियूं आहिनि असां सां केर बि असां हींअर जे कुझु किथे कज़ियो थी पवंदो त हिन जो ग़रीब जो हथु पुटनि जो पीउनि जो ॿिन्हिनि जो बंदि आहे किथे वञनि न वञण लाइ निकिरण जहिड़ा आहिनि न केॾा कंहिं सां दुरका थिए थी न की को भई ख़लीफ़नि ॾे वञनि था त ख़लीफ़ा चवनि परचूं लिखियो ॾियो माणे छॾींदा साईं असांजो हथु साईं जे हथ ई असांजो हथु उते ई असांजो अदालत में फ़ैसिलो थिए साईं वटां असीं फ़ैसिलो करणु साईं वटां था चाहियूं असां हिननि ख़लीफ़नि जो फ़ैसिलो असांखे असीं ख़लीफ़ जे फ़ैसिले ते कोन बीहंदासीं असांखे साईं वटि ई ख़ुदि असांजो फ़ैसिलो हल उते ई थींदो साईं वटां असांजो फ़ैसिलो करण लाइ असां हीअ छाजे लाइ कमु कयो असां कयो आहे त असांजे पीर साईं पघारो असांजो फ़ैसिलो हल करे असांजो फ़ैसिलो नथो हल थिए असांजे पीर साईं पघारे खां सवाइ असांजी को बि केॾांहुं वाह नथी लॻे असां एॾा कोर्टनि में विया आहियूं जेॾा केॾा विया आहियूं असांजी किथे बि कोर्टनि में जेॾा केॾा असांजे भाउ जी किथे बि अदालत नथी थिए घटी हुनजी आहे कोन ऐं हिनजो ॿनी आहे हुनजी परे आहे पाणी वाटर सभु परे आहिनि असां सां जहिड़ो जंग छॾे कोन थो असां सां फसरी रिथे रिथे वेठो आहे ऐं असां सां जहिड़ो ज़ुल्म कयो वेठो आहे असां सां ग़रीबनि सां हक़ थियो वञे पीर साईं पघारा तूं असां सां हक़ कर क़िबला तुंहिंजो हथ ॿधी अर्ज़ु था कयूं तूं ई असांजो फ़ैसिलो कंदे तूं ई असांजो अर्ज़ु ॿुधंदे असांजो केर बि नथो ॿुधे हिते।